नाज़रीन, कराची में मुतालबनि जी मञता लाइ एहतिजाज कंदड़ उस्तादनि ते पुलिस कड़की पई। सीएम हाउस ॾांहुं मार्च कंदड़ उस्तादनि खे पुलिस रोके वरितो, जंहिं दौरान चक्रियूं थी पयूं। चक्रियुनि दौरान पुलिस लठबाज़ी करे 50 खां वधीक उस्तादनि खे गिरफ़्तार करे मुख़्तलिफ़ थाणनि ते लाकअप हवाले करे छॾियो। तफ़सील इमदाद सुमरा जी रिपोर्ट। जी नाज़रीन, सिंध के मुख़्तलिफ़ ज़िलनि मां उस्ताद जेके उहे कराची प्रेस क्लब ॿाहिरां पंहिंजी मुतालबनि जी मञता लाइ एहतिजाज करे रहिया आहिनि। अचो त जेकी उस्ताद जेके उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं, उन हवाले सां उन्हनि जा कहिड़ा जेका मुतालबा आहिनि। गुज़िरियल 2.5 सालनि खां पंहिंजी रेगुलराइज़ेशन जे लाइ सरापा एहतिजाज आहियूं। हाणे गुज़िरियल 7 महीननि खां असांजी समरी जेका आहे उहा मुख़्तलिफ़ ऑफिस जो दौरो करे रही आहे, लेकिन असांखे रेगुलर नथो कयो वञे। असांजा इंक्रीमेंट्स बंदि आहिनि, असांजी पे प्रोटेक्शन बंदि आहे। जॾहिं त 2021 में जेका हींअर भर्ती थी आहे उहे असांखां सीनियर हूंदा, जॾहिं त 2018 वारा जेके JST आहिनि उहे जूनियर हूंदा। हाणे हिननि 2021 में जेके नवां उस्ताद थिया आहिनि JST, उहे पहिरें ॾींहं खां कंफर्म आहिनि, पहिरें ॾींहं खां रेगुलाइज़ आहिनि। असांजी सीनियरिटी मरे थी, असांजी प्रमोशन मरे थो, इन करे असां आया आहियूं त असांखे पहिरें ॾींहं खां पको कयो वञे। को भी उस्ताद आहिनि उन्हनि खे मुसलसल ज़हनी टार्चर पियो कयो। पाकिस्तान में जेके हिते सिंध में अक्सर करे 2001 खां वठी उस्ताद खे मुसलसल ज़हनी टार्चर जो निशानो बनायो वञे थो। उस्तादनि खे जेके आहिनि उहे डेट ऑफ अपॉइंटमेंट खां रेगुलर कयो वञे। हिकु बहराड़ीअ जो जेको उस्ताद आहे उहो स्वीपर जो बि कमु करे थो ऐं जेको पटे वाले जो बि कमु करे थो, उनखां सवाइ टीचिंग बि कमु करे थो, कंप्यूटर जेको हुनजो क्लार्क जो बि कमु करे। उनखां पोइ बि उस्ताद खे हेॾो ज़हनी टार्चर ऐं उनखां रेगुलर आहे दरबदर भटकंदो त उन उस्ताद जे ज़हन ते कहिड़ा असर पवंदा। प्योरली मेरिट ते थिया आहियूं, पर असां खां बाद वारनि खे जेको आहे सो रेगुलर कयो वियो आहे, जॾहिं त असांखे नाहे कयो वियो। त इन जे लाइ असां जेको सो एहतिजाज था कयूं त असांखे रेगुलर कयो वञे, असांखे पे प्रोटेक्शन ॾिनी हुजे, असांखे इंक्रीमेंट्स ॾिना वञनि। असां नियाणियुनि खे इन्हनि ॿियनि शहरनि मां अचिणो थो पए। कॾहिं हैदराबाद मां आयूं आहिनि, केरु लाड़काणे मां आयूं आहिनि, केरु सखर मां आयूं आहिनि। असांजो मुतालबो रुगो सिंपल ऐं जाइज़ मुतालबो आहे त असां मेरिट ते प्योर ख़ालिस मेरिट ते आयल माण्हू आहियूं। असांजूं नौकरियूं पक्कियूं कयूं वञनि, असांखे इंक्रीमेंट ॾिनो वञे। अब हमें रेगुलराइज नहीं कर रहे, अभी तक कॉन्ट्रैक्ट पर ही रखा हुआ है, जबकि उनका जो नए आने वाले वो हमसे पहले सीनियर हो जाएंगे। क्यों? पहले आप हमें जो है रेगुलराइज करें, हमें सीनियरिटी दें, ये हमारा हक है, हमारा राइट है। ये गोल्ड वर्डिंग पॉलिसी नहीं है कि ये पॉलिसी चेंज ही नहीं हो सकती है। जब 2021 वालों के लिए सब कुछ चेंज हो सकता है तो 2018 वालों के लिए क्यों नहीं चेंज हो सकता है? ये क्या गोल्ड वर्डिंग है पॉलिसी के आप लोग कॉन्ट्रैक्ट पे है, प्योर कॉन्ट्रैक्ट पे है, 3 साल के बाद आपका कॉन्ट्रैक्ट खत्म करने का हम सोचेंगे। CM साहब सां असांखे कोन मिलाईंदा, असां वापसि मोटण वारा न आहियूं। हा, हिकिड़ो उन्हनि वटि ऑप्शन आहे, या त असांखे लाठी चार्ज कनि, असांखे गिरफ़्तार कनि, असांजे FIR करण लाइ FIR कनि, असां गिरफ़्तारी ॾियण लाइ तयारु आहियूं, पर पोइते मुड़ण लाइ असां तयारु न आहियूं। त असांजा 30 खां 35 उस्ताद जेको आहे गिरफ़्तार, उनमें 3 फीमेल बि आहिनि, हिकु माज़ूर माण्हू आहे। कैमरामैन शाहीन अली सां गॾु इमदाद सुमरा, धरती TV न्यूज़, कराची।